أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا الذي له ملك السماوات والأرض لا إله إلا هو يحيي ويميت فآمنوا بالله ورسوله النبي الأمي الذي يؤمن بالله وكلماته واتبعوه لعلكم تهتدون. ومن قوم موسى أمة يهدون بالحق وبه يعدلون. وقطعناهم 12 أسباطا أمما وأوحينا إلى موسى إذ استسقاه قومه وأن اضرب بعصاك الحجر فانبجست منه 12 عينا قد علم كل أناس مشربهم وظللنا عليهم الغمام وأنزلنا عليهم المن والسلوى كلوا من طيبات ما رزقناكم وما ظلمونا ولكن كانوا أنفسهم يظلمون. وإذ قيل لهم اسكنوا هذه القرية وكلوا منها حيث شئتم وقولوا حطة وادخلوا الباب سجدا نغفر لكم خطيئاتكم سنزيد المحسنين. فبدل الذين ظلموا منهم قولا غير الذي قيل لهم فأرسلنا عليهم رجزا من السماء بما كانوا يظلمون. صدق الله العظيم. इंसानो बेशक मां अल्लाह जो रसूल आहे तव्हां समूरनि जे तरफ़ उहो जो इन्ही जे लाइ बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी नाहे कोई बि माबूद मगर इहो ज़िंदा करे थो ऐं मारे थो। पोइ ईमान आणियो तव्हां अल्लाह ते ऐं उन जे रसूल नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको ईमान आणे थो अल्लाह ते ऐं उन जे हुक्मनि ते ऐं ताबेदारी कयो तव्हां उन जी मन तां हिदायत हासिल कयो। ऐं मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम मां के माण्हू आहिनि या उम्मत आहे जो हिदायत कनि था हक़ जी ऐं उन जे ज़रिए सां अदालत कनि था इंसाफ़ कनि था। ऐं जुदा कयोसीं असां इन्हनि खे 12 क़बीलनि में या जुदा कयोसीं असां इन्हनि खे 12 क़बीलनि में जमातूं करे ऐं हुकुम कयोसीं मूसा अलैहिस्सलाम खे कि जॾहिं घुरे उन खां उन जी क़ौम पाणी तो पोइ हण तूं पंहिंजी लठ पत्थर ते पोइ फुटी निकिता इन्हीअ खां 12 चश्मा। सुञाणे वरितो हर क़बीले हर हिकिड़े माण्हू पंहिंजे पीच खे ऐं छांव कईसीं उन्हनि ते ककर जी ऐं लाथोसीं उन्हनि ते मन ऐं सलवा तुरंजबीन ऐं बटेर खाओ पाक शयूं जेका रोज़ी ॾिनी आहे असां तव्हांखे रिस्क ॾिनो आहे असां तव्हांखे ऐं न ज़ुल्म कयोसीं असां पर पंहिंजो पाण ते ज़ुल्म कंदा हुया। जॾहिं चयो वियो इन्हनि जे लाइ टिको तव्हां हिन शहर में हिन ॻोठ में ऐं खाओ उन मां जाथो वणियो जाथो चाहियो तव्हां ऐं चओ त बख़्श असांखे ऐं दाख़िल थियो दरवाज़े खां सजदो कंदे त माफ़ कंदासीं बख़्शींदासीं असां तव्हांजे लाइ तव्हांजा गुनाह ऐं अनक़रीब वधाईंदासीं असां चङाई कंदड़नि खे। पोइ मटायो उन्हनि माण्हुनि जिन ज़ुल्म कयो इन्हनि मां लफ़्ज़ या कौल
सवाइ उन जे जेका चई वई इन्हनि जे लाइ। पोइ मोकिलियोसीं असां इन्हनि ते अज़ाब आसमान मां उन जे करे जो ज़ुल्म कंदा हुया। सूरतुल आराफ जो 19 रुकू 9 सिपारे जो 9 रुकू आयत नंबर 157 खां आयत नंबर 162 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत भी कई से ऐं रुकू जो तिलावत कयल आयतुनि जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात में सब खां पहिरीं आयत में अल्लाह ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ बयान फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेअसत ऐं रिसालत कहीं ख़ास कौम या कहीं ख़ास ख़िते ज़मीन या ख़ास वक्त सां न हुई, बल्कि पूरी दुनिया के इंसाननि जे लाइ, दुनिया के हर ख़िते, हर मुल्क, हर आबादी के लाइ, मौजूदा ईंदड़ नस्लनि जे लाइ, क़यामत ताईं जे लाइ आम आहे ऐं इंसाननि खां अलावा जिन्नात भी इन में शरीक आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत ता क़यामत सॼी इंसानियत जे लाइ, हर मुल्क, हर ख़ितो, हर कौम, हर रंग, हर नस्ल, क़यामत ताईं नबी साईं जे ज़माने में मौजूद, उन खां पोइ ईंदड़, पोइ क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत आम आहे। इन जे करे मसले ख़त्म नबूवत जो असुल राज़ इहो आहे छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत क़यामत ताईं ईंदड़ सभु नस्लनि जे लाइ आम आहे, तो पोइ ॿिए कंहिं रसूल ऐं नबी जे मोकिलण जी ज़रूरत ई न रही। जॾहिं ज़रूरत ई न रही त पोइ ॿियो को नबी न ईंदो, न अचिणो आहे। ऐं जेको को माण्हू ईअं चए थो या सोचे थो या शक थो करे त कोई नबी ईंदो, इन जो अक़ीदो दुरुस्त न आहे, इहो मुस्लमाननि जे जमात में न आहे। अक़ीदो ख़त्म नबूवत बुनियाद आहे। ऐं पोइ अल्लाह ताला फरमायो तो कूनू मा सादिकीन, ऐं तव्हां हिन उम्मत मुहम्मदिया में हिकिड़ी अहिड़ी जमात रहंदी जेका दीन ते हूंदी, सभु फितरनि जो मुक़ाबिलो कंदी, दीनी मामलात में पैदा थींदड़ रुखना उन्हनि जो सदेबाब कंदी, किताब ऐं सुन्नत में जेके माण्हू ताबीर ऐं तफ़सीर में ग़लतियूं कंदा, इहा जमात उन्हनि खे परे कंदी। हक़ जी ख़ासि नुसरत ऐं इमदाद उन जमात सां थींदी ऐं इहा हमेशह ग़ालिब रहंदी। हक़ीक़त में इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेका तालीमात आहे, उन तालीमात ते ज़िंदगी गुज़ारे करे अमल कंदी हिकिड़ी अहिड़ी जमात रहंदी हमेशह। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो कूनू मा सादिकीन, तव्हां सचनि सां गॾु हुजो, सचनि सां गॾु रहो। इन मां इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह हर दौर में इजमाए उम्मत जो हुज्जत शरइया हुजणु साबित कयो आहे। माना इजमाए उम्मत किताबुल्लाह, सुन्नत रसूल, इजमाए उम्मत ऐं क़यास, माना चइनि तरीक़नि मां असां जेको भी मसलो वठंदासीं, पहिरियों क़ुरान मां, उते असांखे नथो मिले, नथो हासिल थिए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मां, उते नथो मिले त पियो इजमाए उम्मत, सहाबा जो इन मुतालिक़ छा मसलो आहे, उलमा जी इन मुतालिक़ छा इत्तिफ़ाक़ राय आहे, इन खे चइबो आहे इजमाए उम्मत। अल्लाह ताला इहो फरमायो त सचनि जी जमात में रहो। इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह फरमाए त आयत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातमुन नबीयीन ऐं आख़िरी पैगंबर हुजण जे तरफ़ इशारो आहे, छो जो जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेअसत ऐं रिसालत क़यामत ताईं ईंदड़ नस्लनि जे लाइ आहे, पूरे आलम जे लाइ आम आहे, त हाणे कहीं ॿिए नए नबी ऐं रसूल जी ज़रूरत बाक़ी नथी रहे। तंहिंजे करे न कोई नओं नबी ईंदो, न कोई नओं रसूल ईंदो। आख़िरी ज़माने में हज़रत ईसा अलैहिस्सलाम तशरीफ़ फरमा थींदो त उहो बि पंहिंजी जॻह ते पंहिंजे नबूवत बरक़रार हुजण जे बावजूद शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल कंदो।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत मुतहरा ते अमल कंदो। ऐं इहा सही रिवायत हदीस मां साबित आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेसत ऐं रिसालत सॼी दुनिया ऐं क़यामत ताईं ईंदड़ जे लाइ आम हुजण जे करे वाज़िह सबूत इहो आहे उहिय इलैया हाज़ल क़ुरआन लिउंज़िरकुम बिही वमन बलग़, मूं ते ही क़ुर वही कयो वियो आहे। पोइ उन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं चंद ख़ुसूसियात ज़िक्र कयूं वियूं आहिनि। इब्न कसीर बहवाला मुस्नद अहमद सनद कवी सां रिवायत कई आहे त ग़ज़वे तबूक जे मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ तहजुद में मशगूल हुआ। सहाबा कराम खे ख़ौफ़ थियो त कोई दुश्मन हमलो न करे, इन जे करे सईदनि जे चौधारी जमो थी विया। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ खां फ़ारिग़ थिया त फ़रमायूं, अॼु राति मूंखे 5 शयूं अहिड़ियूं अता कयूं वियूं आहिनि जेके मूंखां पहिरियों कंहिं रसूल ऐं नबी खे न ॾिनियूं हुयूं। पहिरियों फ़रमाई आहे त मुंहिंजी रिसालत ऐं नबूवत खे सॼी दुनिया जे सभु क़ौमुनि जे लाइ आम कयो वियो आहे ऐं मूंखां पहिरियों जेतिरा अंबिया आया उन्हनि जी दावत ऐं बैसत सिर्फ़ु पंहिंजी क़ौम सां ख़ासि हुई। ॿियो फ़रमायूं, ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मूंखे मुंहिंजे दुश्मन जे मुक़ाबले में अहिड़ो रोब अता कयो वियो आहे जेको उहो मूंखां हिकिड़े महीने जे पंध ते मुंहिंजो रोब उन ते छाइजी वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोब महीने जे पंध ते दुश्मन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोब खां मरऊब हूंदो हो। 3 नंबर ते फ़रमायूं त मुंहिंजे लाइ काफ़रनि खां हासिल थींदड़ माल गनीमत हलाल कयो वियो आहे, हालांकि गुज़िरियल उम्मतुनि जे लाइ हलाल न हुयो ऐं उहे जेकॾहिं माल गनीमत इस्तेमालु कंदा त उन्हनि जे लाइ वॾो गुनाह हूंदो हुयो। हे माल गनीमत जो हलाल हुजणु हिन उम्मत जो ख़ासो आहे। ऐं 4 नंबर ते फ़रमायूं, मुंहिंजे लाइ सॼी रूए ज़मीन खे मस्जिद ऐं पाक करण जो ज़रियो कयो वियो आहे, जो असांजी निमाज़ ज़मीन जे हर जॻह ते थी वेंदी आहे, मस्जिद सां मखसूस न आहे, बरख़िलाफ़ पहिरियनि उम्मतुनि जे जो उन्हनि जी इबादत सिर्फ़ु उन्हनि जे इबादत खाननि में ई थींदी हुई। असां काथे बि का पाक कपिड़ो विछाए, ज़मीन पाक हुजे, रोड हुजे, रस्तो हुजे, ईअं ज़मीन हुजे ज़रई या ईअं प्लाट हुजे, पाक कपिड़ो विछाए उते निमाज़ पढ़ी सघूं था। अॻियनि उम्मतुनि जे लाइ ईअं न हुयो। जेसि ताणी पंहिंजे इबादत खाने में वञी इबादत न कनि तेसि ताणी क़बूल न थींदी। इहा हिन उम्मत जी ख़ुसूसियत आहे। पंहिंजे घर में, झंगल में, ऑफिस में, दफ़्तर में, जिथे बि हिन उम्मत खे इहा। ऐं फ़रमायूं त जॾहिं पाणी जे इस्तेमाल ते मुंहिंजी उम्मत खे कुदरत न हुजे, ताक़त न हुजे, ख़्वाह पाणी न मिलण जे करे या कंहिं बीमारी जे करे, त उन्हनि खे वुज़ू जे बजाए मिटी सां तयमुम करणु हिन उम्मत जे लाइ तहारत जो ज़रियो आहे। इहा तयमुम वारी ख़ुसूसियत बि हिन उम्मत जो ख़ासो आहे जेका हिन जे क़ाइमु मक़ाम आहे। अॻियनि उम्मतुनि में अहिड़ी शइ कोन हुई। पोइ फ़रमायूं त 5 शइ, 4 शयूं थियूं, 5 शइ फ़रमायूं त उहा अल्लाह ताला पंहिंजे हर रसूल खे हिकिड़ी दुआ जी क़बूलियत अहिड़ी अता फ़रमाई आहे जो उन जे ख़िलाफ़ु नथो थी सघे। हर रसूल ऐं नबी पंहिंजी दुआ खे पंहिंजे ख़ासि मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कयो ऐं उहो मक़सदु उन्हनि खे हासिलु थी वियो। मूंखां इहो चयो वियो त तव्हां का दुआ कयो, मां पंहिंजी दुआ खे आख़िरत जे लाइ महफ़ूज़ रखियो आहे ऐं उहा दुआ तव्हां जे ऐं क़यामत ताईं जेको शख़्स ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो उन जे लाइ कमु ईंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उहा हिकिड़ी ख़ासि दुआ फ़रमायूं त उहा क़यामत जे ॾींहं जे लाइ मां मख़सूस करे छॾी आहे, ख़ासि रखी छॾी आहे त जेको माण्हू कलमो पढ़ंदो उनखे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उहा दुआ फ़ाइदो ॾींदी। ऐं इमाम अहमद जी हिकिड़ी रिवायत में हज़रत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मनक़ूल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेको शख़्स मुंहिंजो मबूस हुजणु ॿुधे, ख़्वाह उहो मुंहिंजी उम्मत में हुजे या यहूदी हुजे या नसरानी हुजे, जेकर उहो ते ईमान न आणींदो त उहो जहन्नम में वेंदो। हाणे हिन वक़्त में जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान न आणींदो उहो चए त मां हक़ ते आहियां, इहो हक़ ते न आहे। चए त मां जन्नत में वेंदुमि त जन्नत में न वेंदो जेसि ताणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी न कंदो।
उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो त ईमान आणियो अल्लाह ते, उन जे रसूल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मी ते, जेको पाण अल्लाह जे हकमनि ते ईमान थो आणे, अल्लाह ते ईमान थो आणे ऐं उन जी ताबेदारी कयो। लअल्लकुम तहतदून, तव्हांखे हिदायत मिलंदी, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माण्हू ताबेदारी कंदो त पोइ हिदायत मिलंदी। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम में हिकिड़ी उम्मत हुई जेका हक़ जी हिदायत कंदी ऐं इंसाफ़ कंदा हुआ। हिकिड़ी क़ौम, हिकिड़ी जमात अहिड़ी बि हुई जेका हक़ जी ताबेदारी कंदी ऐं पंहिंजे जेको उन्हनि में मामलात थींदा हुआ उन्हनि जो फ़ैसिलो हक़ जे मुआफ़िक़ कंदा हुआ। साबिक़ आयत में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जूं कुझु ग़लतियूं गुमराहियूं बयानु हुयूं। हिन आयत में ॿुधाए त पूरी क़ौम बनी इसराइल में ईअं न हुयो, बल्कि उन्हनि में कुझु माण्हू चङा बि हुआ जेके हक़ जी ताबेदारी कंदा हुआ, हक़ जा फ़ैसिला कंदा हुआ ऐं उहे माण्हू जिन्हनि तौरात ऐं इंजील जे ज़माने में उनजी हिदायतुनि जे मुआफ़िक़ पूरो अमल कयो, उहे जॾहिं ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबूस थिया त तौरात ऐं इंजील जे बिशारत जे मुआफ़िक़ सईं ते ईमान आंदो ऐं सईं जी ताबेदारी कयूं। बनी इसराइल जे इन हक़ परस जमात जो ज़िक्र क़ुरान करीम में बार बार आयो आहे। अल्लाह ताला इन जगह ते फरमायो मिन अहलिल किताब उम्मतुन क़ाइमतुन यतलून आयातिल्लाहि आना अल-लैलि व हुम यसजुदून। अहले किताब मां हिकिड़ी जमात आहे जेका हक़ ते क़ाइमु आहे, अल्लाह जे आयतुनि खे तिलावत करे थी, राति बि ॾींहुं बि सजदो कनि था। ऐं ॿी जगह ते अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब मिन क़ब्लि हुम बिही युमिनून, जिन खे अॻु में असां किताब ॾिनोसीं उहे हिन ते बि ईमान आणनि था। इब्न जरीर, इब्न कसीर वग़ैरह इन जगह ते हिकिड़ी अजीब हिकायत नक़ुल कई आहे त इन जमात मां उहा जमात मुराद आहे जेका बनी इसराइल जे गुमराहनि ऐं बदअमलनि ऐं क़त्ल अंबिया वग़ैरह खां तंग अची करे उन्हनि खां अलॻि थी वई हुई। बनी इसराइल जे 12 कबीलनि मां हिकिड़ो कबीलो हुयो जिन्हनि पंहिंजे क़ौम मां तंग अची करे इहा दुआ घुरी, अल्लाह असांखे इन्हनि माण्हुनि खां परे रख ऐं असांखे ॿी जॻह ते काथे आबाद कर ताकी असां पंहिंजे दीन ते पुख़्तगी सां मज़बूती सां अमल कंदा रहूं। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत कामिला सां उन्हनि खे 150 साल जे मुसाफ़त ते मशरिक़ बैद जे कहीं ज़मीन में पहुचाए छॾियो। उहे उते ख़ालिस इबादत में मशगूल रहंदा। अल्लाह ताला उन्हनि खे उन बनी इसराइलनि खां 150 साल जे पंध ते मशरिक़ बैद में काथे आबाद कयो, पोइ ख़ालिस इबादत में मशगूल रहंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मबूस थियण खां पोइ बि कुदरत उन्हनि जे मुसलमान थियण जो इहो सामान कयो जो शबे मेराज में जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन तरफ़ वठी विया। उहे माण्हू साईं ते ईमान आंदऊं ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे कुझु क़ुरान जूं सूरतूं पढ़ायूं ऐं उन्हनि खां दरियाफ़्त कयूं छा तव्हां वटि माप तौर जो कुझु इंतज़ाम आहे ऐं तव्हां माण्हुनि जे माश जो छा सामान आहे। जवाबु ॾिनऊं त असां ज़मीन में अनाज कहंदा आहियूं, जॾहिं तयारु थी वेंदो आहे त उनखे लाबारो करे असां ईअं ढेर करे छॾींदा आहियूं। अनाज कंदा आहियूं, लाबारो करे उनखे रखी छॾींदा आहियूं। पोइ जंहिं माण्हू खे जेतिरी ज़रूरत हूंदी आहे ओतिरो उन मां अनाज खणंदो आहे। तंहिंजे करे असांखे माप तौर जी ज़रूरत न आहे, बसि जंहिंखे ज़रूरत हूंदी आहे उन मां खणंदो आहे। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरियाफ़्त कयो छा तव्हां में कोई माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे? अर्ज़ु कयूंसीं न, छो जो जेकॾहिं कोई ईअं कंदो त फ़ौरन हिकिड़ी बाहि अची करे उनखे साड़े वेंदी। छो त जेकॾहिं असां में कोई कूड़ ॻाल्हाईंदो हिकिड़ी कुदरती तौर ते बाहि ईंदी, कूड़ ॻाल्हाइण जे करे उनखे साड़े छॾींदी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरियाफ़्त फरमायो छा तव्हां सभ जा घर बिल्कुलु हिकु जहिड़ा छो आहिनि? उन्हनि सभ जा घर जेको आहे हिकु जहिड़ा ई हुया। अर्ज़ु कयो इन जे लाइ त मतां कहीं खे कहीं ते वॾाई करण जो मौक़ो मिले, इन जे करे असां सभु हिकु जहिड़ा ई कई आहे त कहीं खे कहीं ते वॾाई करण जो को मौक़ो न मिले। पोइ साईं दरियाफ़्त कयो छा तव्हां पंहिंजे घरनि जे साम्हूं पंहिंजूं क़बरूं छो ठाहे रखियूं आहिनि? उन्हनि पंहिंजे घरनि जे साम्हूं पंहिंजूं क़बरूं ठाहे रखियूं। अर्ज़ु कयो साईं हिन लाइ त असांखे मौत हर वक़्तु ज़हन में हाज़िर हुजे। माण्हू उन्हनि क़बरूं पंहिंजे घरनि जे साम्हूं ठाहे रखियूं ताकी मौत हर वक़्तु असांखे यादि रहे ऐं असां उन जे लाइ तयारी कंदा रहूं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज खां वापसि मके में तशरीफ़ फरमा थिया त इहा आयत नाज़िल थी वमिन क़ौम मूसा उम्मतुन यहदून बिल हक़ व बिही यअदिलून।
तफ़सीर कुर्तुबी में इन रिवायत खे असुल करार ॾिनो वियो आहे ऐं ॿिया बि उन्हनि इहतिमालात लिखिया आहिनि ऐं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल हज़रत मूसा इस्लाम जी क़ौम में हिकिड़ी जमात अहिड़ी हुई जेका हमेशह हक़ ते क़ाइमु रहंदी, ख़्वाह उहे माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेसत जे वक़्त में मुशर्रफ इस्लाम थिया या बनी इसराइल जो ॿाहिरों कबीलो हो जंहिंखे अल्लाह ताला ज़मीन जे कंहिं ख़ासि हिसे में रखियो जिते ॿियनि जी पहुच न हुई, उन्हनि अल्लाह ताला जी इबादत कई। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे इहो क़ुर में बयानु कयो। हेसि ताणी जेके आयतूं तिलावत कयूंसीं इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी रही त अॻिते जो हिसो सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।